बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। तव्हांखे ख़बर आहे त इंसान जॾहिं बि कंहिंसां गुफ़्तगू कंदो आहे या कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे या उन सां पंहिंजे दिलि जी तासुरात बयानु कंदो आहे या अंदर जा जेके मुंझारा हूंदा आहिनि उहे सलींदो आहे त उहे ॿियनि सां तॾहिं सलींदो आहे जॾहिं ख़ुदि पंहिंजे पाण सां सलींदो आहे। यानी इंसानु सभ खां घणो पंहिंजे पाण सां कचहरी कंदो आहे, पाण सां ॻाल्हाईंदो आहे, गुफ़्तगू कंदो आहे ऐं पंहिंजा जेके वीचार हूंदा अथसि या जेके पंहिंजियूं सोचूं हूंदियूं अथसि उहे पाण खे ई ॿुधाईंदो आहे ऐं उन खां पोइ ई हू दुनिया ताईं पहुचाईंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी सोच खे सही नमूने सां इस्तेमालु कंदव त पोइ तव्हां ई सुठाईअ जे तरफ़ वधी सघो था, न त जीअं ज़माने में सॼो जहान हले थो पियो तव्हां असांजो रह गुज़र बि साॻियो ई आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी सोच में नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि त मां तव्हांखे शेयर करणु चाहियां त जेकॾहिं तव्हां पंहिंजी सोच में कंहिं गिदड़ वांगुरु हूंदव, डिॼणा, कन्फ्यूज़, मायूस, परेशान, त तव्हां उअं ई हूंदव। जेकॾहिं तव्हां पंहिंजी सोच में कंहिं शींहं वांगुरु ई वर्ताव कंदव पिया, दिलेरीअ सां, बहादुरीअ सां, त तव्हां उन वांगुरु थी वेंदव। यानी तव्हांजी सोच जो अमल दख़ल तव्हांजे समूरे किरदार ते पवंदो आहे। तव्हां जहिड़े नमूने सां सोचींदा आहियो ओड़ा ई थी वेंदा आहियो। छो जो सोच लाइ ई त ईअं चयो वेंदो आहे त जेको माण्हू पंहिंजी सोच खे साफ़ु रखे थो, पंहिंजी सोच खे मुकमल तौर ते पॉज़िटिव रखे थो त हुनजी ज़िंदगीअ में बि तब्दीली अचणु शुरू थी वेंदी आहे। तव्हां सां माण्हू अक्सर करे तब्दीली खां लाराईंदा आहियूं। छो त असां जंहिं रस्ते सां हलंदा आहियूं पिया उहो ई असांखे सही लॻंदो आहे पियो। ऐं दुनिया में घणे में घणा दुश्मन बि तब्दीली जा थींदा आहिनि। यानी जेको माण्हू कुझु चेंज करणु चाहींदो आहे, तब्दील करणु चाहींदो आहे या जेका अॻु में रूटीन हूंदी आहे उनखे थोरो हटाए कंहिं ॿिए तरीक़े सां बयानु करणु चाहींदो आहे त उनजा मुखालिफ़ घणा थी वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त सवाइ मुनाफ़िक़ जे उनजा को बि मुखालिफ़ न हूंदो आहे। जेकॾहिं को माण्हू तव्हां ॾिसो त दोस्तनि में बि साॻियो ई मक़बूल आहे ऐं दुश्मननि में बि साॻियो ई मक़बूल ऐं मशहूरु आहे त पक सम्झो मुनाफ़िक़ आहे। छो त जंहिं बि माण्हूअ जो दुश्मन न आहे त उहो मुनाफ़िक़ आहे। हाणे तव्हां जेकॾहिं कॾहिं महसूसु कयो आहे, कॾहिं सोचियो अथव इहो त तव्हां असां जंहिं रस्ते सां हलंदा आहियूं पिया या जंहिं रह गुज़र में हलंदा आहियूं पिया त तव्हां जेकॾहिं को अमल कयो था ऐं उन अमल जो को बि मुखालिफ़ नथो थिए त पक सम्झो त उहो अमल ग़लति आहे। छो जॾहिं बि तव्हां सही रस्ते ते हलणु शुरू कंदा आहियो, को अमल कंदा आहियो या उन अमल खे अॻिते वधाइणु चाहींदा आहियो या नई शइ आणणु चाहींदा आहियो त को न को टंग अड़ाईंदो आहे, को न को मुखालिफ़त ज़रूरु कंदो आहे। ऐं उहा मुखालिफ़त ई कम जी हूंदी आहे, अहमियत वारी हूंदी आहे ऐं उहा मुखालिफ़त ई अहिड़ी हूंदी आहे जंहिंसां माण्हू अॻिते परवाज़ कंदो आहे। जीअं अलामा इक़बाल चयो आहे त तुंहिंजी बाद मुखालिफ़ से न घबरा ए उकाब, ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए। त वॾी उॾाम जे लाइ जेसिताईं माण्हू जी मुखालिफ़त नथी थिए तेसिताईं कुझु बि नथो थिए। ऐं वॾी उॾाम माण्हू जी तॾहिं ई थी सघंदी आहे जॾहिं उहो ज़िंदगीअ जे उन रह गुज़र में, ज़िंदगीअ जे उन कारो वहिंवार में उहे शयूं पेश करे जेके आम तौर ते ॿियनि पेश न कयूं आहिनि। तॾहिं ई तारीख़ में तव्हांजी छाप रहिजी सघे थी या तॾहिं ई तव्हां कुझु न कुझु करे सघो था। वरना त ई जहान में दुनिया में माण्हू अचनि था पिया, वञनि था पिया, उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो नथो थिए। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।